अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं तव्हां जी औरतुनि मां जेके बदकारी ज़िना कनि त उन्हनि लाइ कंहिं बि सज़ा ॾियण खां अॻु में पाण मां 4 मर्द शाहिद करियो, ऐं जेकॾहिं उहे शाहिदी ॾियनि त पोइ खेनि घरनि में बंदि रखो जेसि ताईं उन्हनि ते मौत अचे या अल्लाह उन्हनि लाइ को रस्तो पैदा करे। हिन आयत जो वधीक तफ़सील सूरह नूर जी ॿी आयत में आयल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के 2 मर्द क़ौम लूत जे अमलनि में मुलविस थियनि या हिकु ज़ानी मर्द या हिकु ज़ानी औरत बदकारीअ में मुलविस हुजनि त ॿिन्ही खे सज़ा ऐं ईज़ाउ ॾियो। पर जे तौबा कनि ऐं पाण सुधारीनि त उन्हनि खां टारो कयो यानी छॾे ॾियो। बेशक अल्लाह हमेशा तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत मेहरबान आहे। अल्लाह ते तौबा क़बूल करण जो हक़ रुगो उन्हनि जो आहे, यानी अल्लाह फ़क़त उन्हनि जी तौबा क़बूल करे थो जेके जहालत बेसमझी या नादानीअ करे गुनाह करे विझनि था ऐं जल्द ई पिशेमान थी तौबा कनि था। अहिड़नि ई माण्हुनि खे अल्लाह माफ़ करे थो ऐं बाज सां मोटे थो, ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत वारो ऐं दानाओ आहे। ऐं तौबा उन्हनि माण्हुनि जी क़बूल नथी थिए जेके सॼी उमिरि बुरायूं ऐं बुछड़ा कम कंदा रहनि था, एसी ताईं जो हुननि मां कंहिंजी मौत जो वक़्तु वेझो अची वञे थो तॾहिं हू चवे थो त बेशक मूं हाणे तौबा कई, ऐं न उन्हनि जी तौबा क़बूल थिए थी जेके मरण घड़ीअ ताईं काफ़िर रहिया। अहिड़नि माण्हुनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयार करे रखियो आहे। हे ईमान वारो, तव्हां लाइ उहो हलाल न आहे त ज़बरदस्ती औरतुनि जा वारिस बणिजो, ऐं न उन्हनि खे उन लाइ रोके रखो त जेके उन्हनि खे मेहर ॾिनो अथव उन मां कुझु वठो, सवाइ उन जे जो हू पधरी ऐं सरी बदकारी में मुब्तला थीनि, ऐं उन्हनि सां सुहिणे नमूने सां हलो ऐं ज़िंदगी गुज़ारियो। पर जेकॾहिं अव्हां उन्हनि खे नापसंद करियो था त को अजब न आहे त जंहिं शइ खे अव्हां नापसंद करियो अल्लाह उन में घणी भलाई रखी हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां हिक ज़ाल जे बजाए ॿी ज़ाल सां शादी करण घुरो था त भले पढ़णजो, ऐं तव्हां उन्हनि मां कंहिं ज़ाल खे ढेर घणो मेहर या काबिन ॾिनो हुजे त उन मां कुझु बि मोटाए न वठो। छा अव्हां उन ते बोहतान लॻाए ऐं ज़ाहिर ज़हूर निसूरो ज़ुल्म या गुनाह कंदे उहो हक़ मेहर वापसि वठणु चाहियो था? ऐं इहो मेहर वठणु अव्हां खे कीअं थो जुगाए जॾहिं कुझु वक़्तु अॻु में अव्हां हिक ॿिए सां सोहबत करे चुका आहियो ऐं उहे निकाह करे अव्हां खां पको अहद वठी चुकियूं आहिनि। ऐं जिन औरतुनि सां अव्हां जा पीअर निकाह करे चुका आहिनि उन्हनि सां हरगिज़ निकाह न करियो। जाहिलियत जे ज़माने में जेके थी चुको सो थी चुको। बेशक इहा वॾी बेहयाई जी ॻाल्हि ऐं निफ़रत जोॻो कमु ऐं बुछड़ो रस्तो आहे।